अहम ख़बर है नाज़रीन। सदर ममलिकत आसिफ अली ज़रदारी सां वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह ऐं गवर्नर सिंध निहाल हाशमी जी बिलावल हाउस कराची में मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात दौरान गॾियल सियासी सूरत हाल ख़ासि तौर ते सिंध जे तरक़ियाती मनसूबनि ऐं बहितर समाजी ख़िदमतुनि जे फ़राहमी बाबति मामलनि ते ख़्याल वंडिया विया। सदर ममलिकत सूबे में असराइते हुक्मरानी ऐं अवामी भलाई खे यकीनी बणाइण जी ज़रूरत ते ज़ोर ॾिनो आहे। सदर ममलिकत हिदायत कई आहे त सूबे में हुकूमत समाजी सियासी ऐं कारोबारी हलकनि सां असराइतो सहकार वधीक वधाए वञे, क़ौमी ऐं सूबाई सतह ते हम आहंगी खे हथी ॾेई अवामी ख़िदमत जे अमल खे वधीक मुयसर बणायो वञे। सदर ममलिकत आसिफ अली ज़रदारी सां वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह ऐं गवर्नर सिंध निहाल हाशमी जी बिलावल हाउस कराची में मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात दौरान गॾियल सियासी सूरत हाल ऐं ख़ासि तौर ते सिंध जे तरक़ियाती मनसूबनि ऐं बहितर समाजी ख़िदमतुनि जी फ़राहमी बाबति मामलनि ते ख़्याल वंडिया विया। सदर ममलिकत सूबे में असराइते हुक्मरानी ऐं अवामी भलाई खे यकीनी बणाइण जी ज़रूरत ते ज़ोर ॾिनो आहे। इन जा वधीक तफ़सील वठंदासीं सदाम हुसैन खां। जी सदाम हुसैन, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सदर आसिफ अली ज़रदारी सां वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह ऐं गवर्नर सिंध निहाल हाशमी जी बिलावल हाउस में मुलाक़ात थी आहे। सदर आसिफ अली ज़रदारी सां ऐं मुलाक़ात दौरान मजमूई सियासी सूरत हाल ख़ासि तौर ते सिंध जी तरक़ियाती मनसूबनि ऐं बहितर समाजी ख़िदमतुनि जी फ़राहमी बाबति मामलनि ते ख़्याल वंडिया विया आहिनि। गॾोगॾु इहो ॿुधाईंदा हलूं त सदर ममलिकत सूबे में असराइती हुकुमरानी ऐं अवामी भलाई खे यकीनी बणाइण जी ज़रूरत ते बि ज़ोर ॾिनो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी हिन मौक़े ते हिदायत कई त सूबे में हुकूमत समाजी सियासी ऐं कारोबारी हलकनि सां असराइतो सहकार वधीक वधाए वञे, क़ौमी ऐं सूबाई सतह ते हम आहंगी ऐं इन सां गॾु जेको आहे सदर आसिफ अली ज़रदारी इहो बि चयो त हम आहंगी खे हथी ॾेई अवामी ख़िदमत जे अमल खे वधीक जेको आहे सो मुयसर बणाए वञे। अहम मुलाक़ात थी आहे सदर आसिफ अली ज़रदारी सां वज़ीर आला सिंध ऐं गवर्नर सिंध जी कठे जेको आहे सो मुलाक़ात थी आहे आसिफ अली ज़रदारी साहब सां। ऐं सदर आसिफ अली ज़रदारी तरफ़ां हिदायत कई वई आहे त सूबे में हुकूमत समाजी सियासी ऐं कारोबारी हलकनि खे असराइतो सहकार वधीक जेको आहे सो वधीक वधाए वञे, गॾोगॾु क़ौमी ऐं सूबाई सतह ते हम आहंगी खे हथी ॾेई अवामी ख़िदमत जे अमल खे वधीक मुयसर बणाए वञे। जी ठीकु आहे, सदाम हुसैन तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ वॾी महिरबानी।